अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु माया फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। ईंदड़ 4 ॾींहनि खां पोइ मुल्क में किथे बि लोड शेडिंग न थियणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईद खां हिकु ॾींहुं पहिरीं मई ताईं मुकमल तौर लोड शेडिंग ख़त्म करण जी हिदायत करे छॾी। लोड शेडिंग जे ख़ात्मे बाबति इजलास दौरान तवानाई खाते ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 7169 मेगावाट ताईं पहुची वियो। पावर डिवीज़न मूजिबि बिजलीअ जी मजमूई पैदावार 18031 मेगावाट जी सतह ते बरक़रार आहे। हिक साल दौरान बंद पियल 27 बिजली घरनि मां 20 फाल कया विया। 20 बिजली घर ॿीहर हलण सबबि बिजली जी पैदावार में इज़ाफ़ो थियो आहे। गुज़िरियल हुकूमत 4 वरियनि दौरान बिजली घरनि लाइ ॿारण ख़रीद न कयो। नई हुकूमत 2 हफ़्तनि में ॿारण जो इंतज़ाम करे वरितो। PTI जो इलेक्शन कमीशन खिलाफ एहतजाज। इस्लामाबाद समेत 4 वॾनि शहरनि में इलेक्शन कमीशन जे ऑफिसुनि ॿाहिरां धरना। कारकुननि पारां इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां नारेबाज़ी। इस्लामाबाद इंतज़ामिया कंटेनर ऐं कंडेदार तारूं लॻाए रेड ज़ोन सील करे छॾियो। सिंध हाउस ते हमले में मुलविस PTI जा 2 MNA गिरफ़्तार। PTI जे क़ौमी असेंबली मेंबर अताउल्ला ऐं फ़हीम ख़ान खे ज़मानत रद्द थियण ते इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। PTI MNA कारकुननि सां गॾु सिंध हाउस ते हमिलो करे दरवाज़ो टोड़ियो ऐं बंजराह कई। मरियम नवाज़ जे पासपोर्ट वापसीअ जी वारी दरख़्वास्त ते हिक ॾींहं में 2 भेरा बेंच टुटी वई। जस्टिस फारूक हैदर ऐं जस्टिस असद जावेद घड़ियाल ॿुधणीअ खां माज़रत करे छॾी। ज़रियनि मूजिबि जस्टिस असद जावेद घड़ियाल ज़ाती सबब करे ॿुधणीअ खां लाचारी ज़ाहिर कई। नई बेंच जी जोड़जक जा मामला ॿीहर चीफ जस्टिस खे उमाणिया विया। लाहौर हाई कोर्ट में नए चूंडियल पंजाब जे वॾे वज़ीर जी हलफ़ बरदारी बाबति हमज़ा शहबाज जी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल पंजाब खे मुआविनत लाइ 2 वॻे सॾाए वरितो। अदालत पुछाणो कयो त सदर ममुलकत छो हलफ़ न वठी रहियो आहे। छो न अदालत आइनी इख़्तियार इस्तेमाल कंदे कंहिं शख़्स खे हलफ़ वठण लाइ नामज़द करे छॾी। मैं अपनी मर्जी से अपने घर से आई हूँ। मुझे किसी ने अगवा नहीं किया था। मेरे घर वाले मेरी उम्र गलत बता रहे हैं। मैं बालिग हूँ। मेरी उम्र 18 साल है। मैंने अपनी मर्जी से में से कोर्ट मैरिज की है। ये मैरिज सर्टिफिकेट है नादरा का। 7 मई 2005 को मेरी शादी हुई। मेरी शादी को 18 साल नहीं हुए तो बच्ची 18 साल की कैसे हो सकती है। ये मेरे बच्ची का बर्थ सर्टिफिकेट है 27 अप्रैल 2008। पाक पतन में पसंद जो परणो कंदड़ कराची वासी दुआ ज़हरा वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। दुआ ज़हरा जे वालिदैन नीगरीअ जे बेफार्म ऐं पासपोर्ट मीडिया आॾो पेश करे छॾियो। दुआ ज़हरा जे वालिदैन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त दुआ ज़हरा जो जनम ॾिहाड़ो 27 अप्रैल 2008 ते आहे। दुआ ज़हरा जी उमिरि पूरा 14 साल बि नाहे। दुआ खां बयान दबाव वसीले वरितो वियो। थी सघे त खेसि वीडियो वसीले ब्लैकमेल कयो वियो हुजे।
बे पासे दुआ ज़हरा पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त वालिदैन खेसि धमकाए रहिया आहिनि ऐं तशद्दुद जो निशानो बि बणाईंदा हुआ। मर्ज़ीअ मूजिबि 17 अप्रैल ते ज़हीर सां पसंद जो परणो कयो आहे। ओकाड़ा पुलिस दुआ ज़हरा खे हिफ़ाज़ती तहवील में वठी मामले जी जांच शुरू करे छॾी। कराची जे इलाक़े सऊदाबाद मां गुम थियल निमरा काज़मी जो बि वीडियो बयान साम्हूं अची वियो। निमरा काज़मी चयो आहे त पंहिंजी मर्ज़ीअ सां 17 अप्रैल ते घरां निकिरी डेरा गाज़ी खान में 18 अप्रैल ते निकाह कयो। निमरा जे निकाह नामे मूजिबि संदसि शादी तौसा वासी नजीब शाहरुख खान सां थी। बेफाम मूजिबि निमरा जो जनम ॾिहाड़ो 6 जनवरी 2008 आहे। सोल्जर बाज़ार मां गुम थियल निगरी दीनार पंजाब जे शहर मेलसी में शादी करे छॾी। निकाह नामो साम्हूं अची वियो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी दुआ ज़हरा के निकाह ते मजबूर कंदड़ खिलाफ केस दाख़िल करण जो मुतालबो करे छॾियो। बख्तावर भुट्टो ज़रदारी समाजी राबतनि वारी वेबसाइट ते दुआ ज़हरा जो निकाह नामो जारी कंदे चयो त दुआ ज़हरा रुगो 14 सालनि जी आहे। दुआ ज़हरा खे शादीअ ते मजबूर कंदड़ नौजवान ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवीअ खे गिरफ़्तार कयो वञे। सुल्तान कोट वेझो भैया बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणी संगावती झेड़े दौरान फायरिंग। वाटहेड़ू मारिजी वियो। हिकु औरत ज़ख़्मी। ॻोठ बिहार खान रेती में अली मर्दान भयो ऐं महबूब अली भयो जे ॿिनि धुरनि में पुराणे संगावती तकरार तां वाक़ियो पेश आयो। हैदराबाद में वन व्हीलिंग जो आज़ार घटिजी न सघियो। नौजवान वन व्हीलिंग ज़रिए ज़िंदगियुनि सां खेॾण लॻा। मुकी शाह थधी सड़क वाधू वाह ऐं ॿियनि इलाक़नि में नौजवाननि जी वन व्हीलिंग पुलिस तहरुक न वरितो। दुनिया जो अमीर तरीन अमेरिकी शख्स ऐं टेस्ला कंपनीअ जो बानी एल्विन मस्क ट्विटर जो मालिक बणिजी वियो। दुनिया जे महांगी तरीन डील फाइनल। एल्विन मस्क ट्विटर खे $44 अरब में ख़रीद करण जो मुआहिदो करे वरितो। एल्विन मस्क ट्विटर ख़रीद करण बाद नेटफ्लिक्स ख़रीद करण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं। दुबई में व्हाट्सएप वसीले ख़ैरात घुरंदड़नि जो अंग वधी वियो। फ्रॉडी शख्स गुरबत जूं कहाणियूं घड़े ख़ैरात घुरण लॻा। अख़्तियारनि शहरनि खे ख़बरदार करे छॾियो। You ready, Freddie? Hello there, young lady. Good afternoon. What is this place? It's your new home. Isn't it wonderful? Hello? I miss you. I miss my son. Well, you better get used to it because you'll never see either one of us ever again. Mother, how could you have got my number? He just wants to talk to you. Why don't I come and stay with you for a while? I don't need Mia. Everything is perfect. Mom, there's a monster outside my window. You and I are completely safe.
Like two bugs snug in a rug. I want to go home. Hi, doctor. I'm wondering if maybe I should go back on medication. St. Mary's Church. I think I have a demon in the house. हॉलीवुड जी खौफनाक फिल्म मॉन्स्टर्स जो ट्रेलर जारी। फिल्म 13 मई ते सिनेमाउनि ते नुमाइश लाइ पेश कई वेंदी।